बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 2 चमचा जेलेटिन पाउडर खणी थोड़े थधे पाणीअ में या जूस में मूं पाइनएप्पल जूस इस्तेमालु कयो आहे। तव्हां कोप खनि पाणी जो इस्तेमालु कजो, उन में मिलाए उन में विझो 2 चमचा खंड जा। पोइ इनखे चुल्ह ते गरम थियण लाइ रखी ॾिजो। जेसि ताईं इहो गरम थिए जेलेटिन पाणीअ में चङी तरह टहिको अचे, उस ताईं असां कुझु फ्रूट कटे था वठूं। मसलन ही सूफ़ आहे जेको मूं छिले कतरा कयो आहे, उन सां गॾु ही खरबूज़ो आहे जंहिंखे छिले इन जा बि कतरा कंदमि। अहिड़ी तरह मूं वटि कॉकटेल आहे, यानी पाइनएप्पल ऐं ॿिया मिक्स फ्रूट आहिनि, उन्हनि जो इहो टिन मां फ्रूट कढी उहो बि इस्तेमालु कंदमि। ही सभु फ्रूट मिक्स करे रखंदमि मिलाए बाउल में। पोइ ही गिदरो आहे जेको मां छिले ॿ अध करे छिले उनजे अंदरां ॿिज कढंदमि, चङी तरह खलबलाए छॾींदमि। पोइ जेको इन जो विच वारो पोर्शन आहे गिदरे जो, उन में मां ही फ्रूट भरींदमि जेको मूं कटे रखियो आहे, यानी सूफ़ पाइनएप्पल ऐं खरबूज़े जो, उहो इन में चङी तरह भरे। पोइ जेका असां जेलेटिन पाणीअ में मिलाए गरम करे रखी हुई मिठे पाणीअ में, उहा जेलेटिन इन जे मथां सीरप जेको आहे जेलेटिन जो इहो नाईंदमि ऐं हिनखे थधो थियण लाइ कलाक खां 1.5 कलाक मां फ्रिज में रखी छॾींदमि त जीअं जेलेटिन चङी तरह सेट थी वञे। ॿिए पासे ही कुझु फ्रूट जेको बचियल आहे उहो बि नंढड़ियुनि वठड़ियुनि में विझी उन जे मथां बि जेको बक़ाया जेको ही सीरप आहे जेलेटिन जो इहो विझी छॾींदमि त इहे फ्रूट बि इन सां गॾु जेलीअ वांगुरु सेट थी वञनि। कलाक खां पोइ असांजो हे ॾिसो फ्रूट सफ़ा बिल्कुलु सेट थी वियो आहे। असां गिदरे जा कतरा कटींदासूं, पोइ प्लेट में रखंदासूं। तयारु आहे असांजो फ्रूट जेली। तमामु ज़ाइके में मज़ेदार आहे ऐं ॿारनि जी पसंदीदा आहे। ही वठड़ीअ में जेके फ्रूट्स आहिनि इहो बि ॾिसो कीअं जेलीअ वांगुरु ॼमी बाक़ाइदा ज़बरदस्त ऐं मज़ेदार थी विया आहिनि। इफ़्तार में तमामु बहितरीनु आहिनि।